ओ आई मोरा हे टैंकी में तो पानी ढुकू ही कोने को चाची नहीं जाने आदत विझो कराची आ कराची हिते दरी मो समुंड नज़र ईंदो बाक़ी टाकी में ढुक न मिलंदो पानी जो नाले का आई पोइ हितों जा माण्हू कीअं था करनि पिया हे त शुक्र आहे जो अॻ में टैंकी खोले ॾिठो जे मां न ॾिसां त मुंहिंजी त हड़ ई हली वञे न फिकिर न कर चाची अला भली कंदो चप्पू खे चवां थी त टैंकर वारे ॾे कॉल करे वारो करे आई ओ 2020 जहिड़ा 2020 जहिड़ा छा मतिलबु 2020 जहिड़ा माना चोटी जा चंडरा 2020 बि जॾहिं खां बीठो आहे त ख़ैर जी ख़बर ई न आहे ॿुधी तूं बि आहे 2020 जहिड़ो छा कयां मां मुंहिंजा टिमकड़ू ॾाढी बीठी आहे लैट्रिन जे दर ते त पाणी ढुक कोन्हे को तोखे टैंकर घुराइण खां चवंदसि न ॿियो वरी उथी कहिड़ो तूं मां खां वर्ल्ड वारा विढ़ंदे टैंकर ख़बर अथव घणे जो आहे जेतिरे जो आहे भला पाणी को बिना त कोन रहंदासीं न कुझु एहतियात कयो हे तव्हांजो ॻोठु न आहे त नलको कहिड़े तव्हां बाल्टी भरे ईंदव चङनि जो चवणु आहे त टीं आलमी जंग जेका आहे न उहा पाणी ते लॻंदी हा मुंहिंजा सेंसदान पुट घणो न ॻाल्हाए त कुल हारजी न वञे अॻिते कमु ईंदो तव्हां चङा न लॻाओ मूंखे रवाए रवाए तव्हां मुंहिंजी बेख कढंदव अबा चप न पोटरो न आहे घोर वञाए जूदू कर मां हिननि ज़ख़्मनि जा सूर न सहंदे किथे दम धणिया वारे न करे विझां पोइ वरी तव्हांखे मुंहिंजो मड़ु मिटीअ मां हवाले करण जे लाइ अबाणे ॻोठु वञिणो पवंदो तूं सुथरो मरंदीअ तूं क़यामत जा तॾा वेड़ींदीअ सभिनी जा भत खाईंदीअ या काथे छो अबा मां भला का ॾाइणिया छा अलाह तव्हांखे वधाए वेड़ा कंदो अलाह कंदो पंहिंजी औलाद जा खटिया खाईंदव अलाह कंदो ॿुढड़ो थी लठियुनि ते घुमंदे इहा दुआ जे तूं थोरो ॿाहिरि निकिरी घुरे आहे न तेॾी महिल क़बूल बि थी वञे हा तूं बि मां सां हवालनि में शुरू थी वएं न टैंकर उते जो उते रहियो हैफ़ थी अबा जोगी थी मां मुरलियूं वॼायां ॻोल्हिया पई पंहिंजे पुनल खे ॻोल्हिया पई पंहिंजे पुनल खे ओ मां जोगी थी मुरलियूं वॼाया ॻोल्हिया पंहिंजे पुनल खे लखो लानत न हुजे इन मुरलियूं वॼाइण में मां ख़ुशि आहियां त मुंहिंजी धीअ सुघड़ छींदी पर हीअ छोरी वरी मुरलियूं थी वॼाए पई पिणे बि मुरलियूं वॼाईंदो न अम्मा गानो आहे ख़ुदा खे मां छा कां थी हर वक़्तु भूंडा ॾे मां भूंडा नथी ॾियां मां इहो पाण घुरी थी वठे जंहिं ॾींहुं घरोड़े नथी ॾियां उन ॾींहुं तुंहिंजो सुबुह ई नथो छे पियो तुंहिंजे तते खां काॾे वञा का वाह हुजे त ओॾे हली वञा न हूंदसि न तुंहिंजा भूंडा ई मिलंदा गंजे खां गाना ॿुधाया आहे अञा नंढड़ी आहे तूं को कमुकार करे को सिलाई कढ़ाई करे न मां मुरलियूं वॼायां माणे बि मुरलियूं वॼायूं न लखलानत न हुजे मां त वीचारी अणपढ़ियल झंग जी धीअ खे अलाह अकुल ॾिनो त छो न करे लखो लानत थी इन अकुल में हिकिड़े खे वॾो माण्हू जॾहिं नसीहत कंदो आहे त नंढे जो कमु आहे उन खे दिमाग़ में वेहारे तव्हां ॿई भाउ भेण चओ त असां पंहिंजा वॾा पाण आहियूं पोइ जाथे पुगव ओ मुंहिंजी पाढ़ो की नुंहुं एॾो न पढ़ कुझु ॿियनि खां बि छॾे सभ जी कसर तूं पूरी कंदीअ छा मासी किताब पढ़ण ते बि पाबंदी कमुकार रहियो पियो आहे सॼो घर जो क़ाइदे आज़म जी धीअ तुंहिंजो पढ़ाई ते ज़ोर आहे हिकिड़े ॾींहं में मुलियाणी थींदीअ छा भला किताब ॾाढो सुठो आहे छॾण जे लाइ दिलि नथी चवे इहो कहिड़ो हो वांदो जंहिं वटि एतिरो टाइम आहे जो खणी किताब ई सॼो लिखी वेठो आहे मुसविर लाशारी जो लिखियलु किताब आहे काशम चकोर न होते ही चंड ऐं चकोर जे लास इश्क ते आहे जेको इंसान जे इश्क सां भेटायो वियो आहे आई इन वांदे खे छा आहे इन त हिकिड़ो किताब लिखियो बाक़ी कयो असां का आज़ार अथई तूं पढ़ियल लिखियल हेॾी सम्झ वारी बि वेठी आहीं इन जो किताब पढ़ियो टाइम थी ज़ाया करे पई मासी मां ॿुहारी कढी छॾी आहे थोरी देरि में पहुची बि कयां थी आई मर्ज़ी वारी आहे ॾे जा न ॾे मां न चवंदसि मुंहिंजो ॻाल्हाइणु तव्हांखे ॾुखाए थो पोइ मां बसि कई जीअं वणेव तीअं कयो आई पाणी ढुक त विझी ॾे चिंटू विञायो आहे वञी धोरायांसि त सही मासीअ सां पाण पाणी नथो अचे असां पाण पाणी ढुक खां आज़ुर था आहियूं इहो कमु त ख़राबु थी वियो हाणे मां इन चिंटू सां कीअं कयां
लेटरिन में वेही हुका तो करे अम्मा पानी आणे अम्मा मरी वई है काॾे मरी वई है हाणे इन छोरे जो मां छा कयां हिन महिल सम्झाएसि न मासी अञा नंढड़ो आहे छा न आई ॾाढी लथी अथसि और छोरो अञा हंधि थो आलो करे तोखां वरी वॾो थी वियो मासी मुर्गी वारी फीड खारायसि मिंट वॾो थींदुइ चइबो त माणे तोखे कुकड़नि वारी फीड खाराए वॾो कयो आहे दवाउनि जी पलियल मां सां ॻाल्हि कर हिकिड़ी त वञी ॿिए हंधि न त ॾिसां मां मूंखे लॻो तूं छड़ो असां ॾे ईंदी आहे पर मासी माना ॿिया घर बि अथी न पाड़े में उथी वेठी आहे तव्हां वांगुरु त न आहियां जंहिंसां ॾिसंदो उन सां तव्हांजो जहिड़ो लॻो पियो आहे अम्मा ओ अम्मा मासी सकी जहिड़े वारे मूड में निकिरी आहे अॼु वठूसि त छाकाणि थी नी सेसर खे सॾे मां नाहे पाणी त वञा थी पाड़े जहिड़ा ई न आहियो क़ुर ते ॾाॾी तव्हांजा वॾा छा कंदा अबा कुनो मल्हाईंदा तूं बि मल्हाईंदे पुछाए तो विड़े छो थी माउ जा पुट तोखे ॿियो को सुवाल ई कोन्हे को सुवाल ई तोखे छड़ी इहो आहे त तव्हांजा वॾा छा कंदा इहो सुवाल भला को सीसिस में ईंदो को पीसिस में ईंदो छा में ईंदो जो यादि करे करे तूं पको थो करेसि मिड़ई वांदकाई आहे वांदकाई न आहे मिटी आहे वञी को कमुकार करे छड़ी सिर्फ़ु वांदो वेठो आहे बणा बुछड़ी रन जी बेइज़ती औलाद आउं बि त हिननि खे इहो ई पई चवां त कराची में ईअं वेहण सां कुझु न मिलंदो हिननि खे कुझु करिणो पवंदो तोखां केरु थो पुछे नारेल जा वण ज़ाल सां प्यार सां ॻाल्हाए माउ वारो अकुल त न धार न तूं बि मूंखे सलाह ॾियो त कराची में कहिड़ो कमु कयां मां तूं सैलून वांगुरु हिकिड़ो दुकानु खोल उते कुर्सी रखे ऐं माण्हुनि खे कित किताड़ियूं कढ पोइ वरी जोणे खे बि हिकिड़ो खोले ॾे त लेडीज़ खे कित किताड़ियूं कढे ॿिन्हिनि जी जाम सुठी कमाई थींदी ॿाहिरों वरी लिखी छॾियोसि यहाँ कित किताड़ियों का काम तसली बश्क किया जाता है लेडीज़ के लिए अलग पर्दे का एहतमाम है छड़ी मश्करी अथव मां हिते रोज़गार खां परेशान लॻो पियो आहियां बस्ट लॻई मां बि त तोखे रोज़गार ॿुधायो न मां वरी कहिड़ो जंघा लटकाए तोखे पेरनि ते वेहारिया ऐं झूटा खाराया अञा को ॿियो ॾसु ॾे भोली जा पुट पोड़ियुनि मायुनि जूं जुआ ॻोल्हे कलाक जे हिसाब सां पैसा वठिजाइनि पोड़ियुनि पैसा ॾिना पोइ मां कमाया चवंदियूं मां तुंहिंजी ॾाॾी जी उमिरि जीअं मां हेतिरा न वठि मां हेतिरा वठि के वरी चवंदियूं असांखे फुरे छा कां थो कल्ह असां 20 रुपए में जुआ कढाए विया अॼु वरी तूं 50 रुपए ॿधी बीठो आहे ओड़ियूं आहिनि वॾियूं छा चवनि हाणे वॾियूं इज़त थो कनि पर भाउ पैसो कढणु मुश्किल आहे मुश्किल हिननि मां मूं घणा दुकान बि त हलाइणो चई न मां माणे पहिरियों तुंहिंजे दुकान ते वेठा हूंदासीं जीअं को ग्राहक ईंदो त मां उथी तोखे 100 रुपयनि जो ॾींदसि मां चवंदीसां अब्बा मूंखे त तूं मुंहिंजो मथो ठारे छॾियो आहे एॾो सुठो ऐं सस्तो कमु मां ॿिए हंधि न आहे ॾिठो उहो बि ॾिसंदा त हीअ माई त हिनखे 100 रुपयो थी ॾे खोड़ माण्हू तोखे 100 रुपयो ॾींदा बाक़ी जेके हूंदा माउ जा मुरीद 2020 उहे खणी 50 रुपयो ॾींदा मिड़ई कमु त किटली थी पवंदो न पेर काथे थी ॾाढी छो छोरा ॼंग भञंदे छा तुंहिंजा पेर चुमण जी दिलि थी चए पई असांजे घर में एॾो वॾो टैलेंट मौजूदु आहे मां वरी ॿाहिरि जखत वणंदो वतां हाणे घणो न ॻाल्हाए सलाह ॾिनी त मां त वञी कमुकार कर ख़्यालु कजाए पोड़ियुनि जूं जुआ बि वॾियूं आरामज़ादियूं हूंदियूं थी ईअं सुथरियूं मरंदियूं ई न थी न ते रखे अहिड़ो जो ज़ोर ॾिजाइनि त 7 पीढ़ियूं यादि कनि हिननि जूं दुआ खपे ॾाढी तुंहिंजो ई सपूत पोटो दुश्मननि जा जुगा साड़े उन्हनि खे निश्तो नाबूद करे ईंदो इहो मुंहिंजो तोसां वचन आहे अहिड़ा वचन न करे त पादर न खाए माइनि जा वार साड़ींदे हो वरी तोखे जीव करे छॾींदियूं टिफणी त पायो निरड़ त ॾींदई मथां भुल हुजई मिड़ई चयोमें तूं मुंहिंजो जोश ॾिस बाक़ी 2 पोड़ियुनि जा पादर लॻा त होश बि अचे वेंदो अलाह मदद थी अब्बा अलाह कंदो मुंहिंजो चपू गाॾियुनि ते घुमंदो अलाह कंदो हेठो नौकर चाकर हूंदा अलाह कंदो ईअं हुकुम हलाईंदे रहंदे छड़ो चङो ॾाढी मां तकड़ में वञी को दुकान बुक कराए अचां पोइ अलाए मिले अलाए न मिले अब्बा आस्ते आगे आबादी और ख़तरनाक मोड़ है टायर न घसिजी वञनी अॻे ई मुंहं मां माटर छॾाए वई थी छेगिरा गंजे को गाना ॿुधाया गंजे को गाना ॿुधाया खिल बीहे ई नथी मां छा कयां हलो करे तव्हांखे बि अहिड़ी खिल अचे बाक़ी मूंखे लॻे त कोन थो अलाह कंदो खिली खिली पेट में सूर पइजी वेंदो बसि खिलचांव पोइ अलाह खे बचाए
मां गरीब मिसकीन आया बापा मां नंढड़ा नंढड़ा बचड़ा कुरान के मन जा बापा खिलचा असांजी रोटी रोज़ी दी थी बापा अल्लाह तव्हांखे खिलाए खिलाए कितालियूं पाराए बचा क्या बचा क्या तूं सैलून वांगुरु हिकिड़ो दुकान खोल उते माण्हुनि खे वेही कितालियूं पाए अरे गर्मी आहे मूंखे पघर थो अचे खिलाए ॾाढा समझ साह बि मुंहिंजे थो गणो गर्मी में न तूं सैलून वांगुरु हिकिड़ो दुकान खोल या त फुल डायलॉग ई न चयो आहे किताड़ियूं मां कितालियूं थो चवां न किताड़ियूं कढ तूं सैलून वांगुरु हिकिड़ो दुकान खोल जेको ॿियो सीन हूंदो न हिन में विच जा मज़ो कंदो I'm so funny. I don't know why. Okay. तूं सैलून वांगुरु हिकिड़ो दुकान खोल उते माण्हुनि खे कुर्सी ते वेहारे ऐं किताड़ियूं कढे वॾी कमाई थी ऐं पाण वारी जोणे खे बि हिकिड़ो दुकान खोले ॾे उहा वरी लेडीज़ खे ही त बाक़ी डायलॉग त ईंदो ई कोन छा कया भाई डेलाग सां अहिड़ा डेलाग जो लिखूं था पिया त आई खिला पाण खे थी वठी वञे ओके अगेन तूं हिकिड़ो दुकान खोल सैलून वांगुरु उते वेही माण्हुनि खे कितालियूं कढ तूं सैलून वांगुरु हिकिड़ो दुकान खोल उते कुर्सी ते माण्हुनि खे वेहारे किताड़ियूं कढ खिला चई थी ॾे सच में पनी आहे खिल नथी वॾी कमाई थी पाण खे हल ईअं कर तूं ॿाहिरि वञ इहो डायलॉग मां चवां थो खिलजाए न ओके तूं हाणे हिकिड़ो कमु कर सैलून वांगुरु हिकिड़ो दुकान खोल उते कुर्सी ते माण्हुनि खे वेहारे ऐं उन्हनि खे किताड़ियूं कढ वॾी कमाई थी ऐं जोणे खे बि हिकिड़ो कढी ॾे जोड़े कढी दे इनखे कट करे ॿीहर हलाए